साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह ऐं उन जो पुटु शहज़ादो हुनखे ॾाढो प्यारो हो। त हिकु चकर बादशाह पंहिंजे वज़ीर खे चवणु लॻो त यार मूंखे मुंहिंजो पुटु शहज़ादो ॾाढो मिठो ऐं प्यारो आहे ऐं हुनजी महाराणी गुज़ारे वई आहे। हाणे मुंहिंजी दिलि में ख़्वाहिश आहे त आउं मुंहिंजे पुटु शहज़ादे जी शादी करियां ऐं हुनजी शादी पंहिंजी अखियुनि सां ॾिसां ऐं पोइ मुंहिंजे शहज़ादे पुट खे मुंहिंजी बादशाही ॾियां ऐं मुंहिंजी बादशाह जी जॻह ते बादशाह जी सीट ते विहारियां। आउं हाणे पीरसन थी वियो आहियां, मुंहिंजे पुट जी शादी ॾिसां। ख़बर न आहे ज़िंदगी ते भरोसो न आहे, हयाती केतिरा ॾींहं। त वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांजी मर्ज़ी, जीअं तव्हांखे सही लॻे। तव्हांखे तव्हांजे शहज़ादे पुट जी शादी कराइणी आहे त पोइ देरि न करियो, किथां को रिश्तो ॾिसो कंहिं बादशाह जी धीउ जी शहज़ादी जो। जेकर तव्हांखे मिली वञे त तव्हांजे पुटु शहज़ादे जी शादी करायो। असीं बि तुंहिंजे पुटु शहज़ादे जी शादी बि ॾिसूं ऐं तव्हांजी ख़्वाहिश आहे तव्हांजी दिलि बि ख़ुशि थी वञे। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हा यार, मुंहिंजो पुटु आहे हिकिड़ो जेको मूंखे ॾाढो प्यारो आहे, ॾाढो मिठो आहे। आउं हुनजी शादी करायां ऐं हुनजी शादी पंहिंजी अखियुनि सां ॾिसां। त हाणे हिकु चकर बादशाह ऐं वज़ीर निकिता शहज़ादे जो रिश्तो ॻोल्हण जे लाइ। हाणे बादशाह हुन बादशाही में हिते हुते ॻोल्हणु लॻो। मन का सुठी शहज़ादी तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन ऐं अकुल ऐं लछण वारी मिली वञे त मुंहिंजे पुटु शहज़ादे जे लाइ वठां ऐं मुंहिंजे शहज़ादे जी शादी उन शहज़ादी सां करायां। हाणे बादशाह वीचारो हिते हुते शहज़ादियूं ॾिसणु लॻो ऐं चवणु लॻो मन का शहज़ादी मिली वञे सुठी, मुंहिंजे पुट जी शादी करायां। हाणे नेठि हिकिड़ी बादशाही में वञी बादशाह ऐं वज़ीर पुॻा। उते बादशाह उन बादशाह सां मिलियो ऐं उनजी ज़ाल राणी सां मिलियो ऐं चवणु लॻो त आउं मुंहिंजे पुटु शहज़ादे जे लाइ रिश्तो वठणु आयो आहियां। तव्हांजी शहज़ादी आहे, मूं ॻाल्हि ॿुधी आहे, तव्हांजी शहज़ादी खे वठी अचो ऐं आउं ॾिसां। त हिते उहो बादशाह चवणु लॻो उन बादशाह खे त भले ठीकु आहे। बादशाह पंहिंजी धीउ शहज़ादी खे घुरायो। शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे, सुठी हुजे, सुठड़ी हुजे, तमामु हसीन हुजे। त हाणे उहा शहज़ादी बादशाह खे वणी वई। बादशाह उन बादशाह खे ज़बान ॾिनी ऐं चवणु लॻो त मूंखे तुंहिंजी धीउ पसंदि आहे शहज़ादी। फलाणे ॾींहं ते आउं तोखे ॿधियो ॾियो थो वञां। फलाणे ॾींहं ते जेको आहे सो असीं ईंदासीं तुंहिंजी छोकिरी सां शादी करे ऐं तुंहिंजी शहज़ादी खे वठी वेंदासीं। त हाणे उहो बादशाह चवणु लॻो उन बादशाह खे त भले ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी, जीअं तव्हांखे सही लॻे। तव्हां इहो ॾींहुं ॿधो आहे शादी जो त मूंखे मंज़ूरु आहे। त हाणे नेठि बादशाह उन शहज़ादी खे पसंदि कयो ऐं शादी जा ॾींहं बि ॿधी आयो। हाणे हेॾां बादशाह आयो पंहिंजी बादशाही में, ॾींहं वग़ैरह शादी जा ॿधी आयो उन संदसि पुटु शहज़ादे जा। त हाणे जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, उन दर ते फ़क़ीर आयो बादशाह जे दर ते अची सवाल करणु लॻो। बादशाह तमामु नेक दिलि माण्हू हुओ, हेॾां होॾां जेको आहे सो माण्हुनि जी मदद कंदो हुओ, माण्हुनि खे ख़ैरु ख़ैरातूं जाम ॾींदो हुओ, तमामु नेक दिलि बादशाह माण्हू हो। त फ़क़ीर आयो, बादशाह ख़ुशी मञा काफ़ी सारी धन दौलत मिल्कियत उन फ़क़ीर खे ॾिनी। फ़क़ीर बि को तमामु पोतल हुजे, उनखे हर शइ जी ख़बर पवंदी हुई। त हिते फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त तो मूंखे धन दौलत मिल्कियत जाम ॾिनी आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि तोखे चवां थो, उहा यादि रखजांइ, तूं पंहिंजे पुटु शहज़ादे जी शादी करीं पियो। त बादशाह चवणु लॻो त जी बिल्कुलु, आउं मुंहिंजे पुटु शहज़ादे जी शादी करियां थो ऐं फलाणे ॾींहं ते जेको आहे सो शादी थींदी। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु शादी त तुंहिंजे पुटु शहज़ादे जी थींदी, पर तोसां को अहिड़ो वाक़ियो पेश ईंदो शादी वारे ॾींहुं, ख़्यालु कजांइ मतां किथे तुंहिंजो नुक़सानु थी वञे। त हिते बादशाह चवणु लॻो त फ़क़ीर साईं कहिड़ियूं पियो ॻाल्हियूं करीं, ईअं त न चओ, मुंहिंजे पुटु शहज़ादे जी शादी आहे, आउं ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहियां उन शादी में, ऐं तूं कहिड़ियूं पियो ॻाल्हियूं करीं, कहिड़ी पियो वाई करीं। त फ़क़ीर चवणु लॻो त जेको नसीब जो लिखियो आहे, आउं त पंहिंजे इल्म जे ज़रिए मुंहिंजा तोखे ॿुधायां पियो, छो त तूं नेक दिलि आहीं, हर कंहिंजी मदद करण वारो आहीं, सभिनि जी मदद करीं थो, तंहिंजे करे तोखे चवां पियो त पंहिंजो ख़्यालु कजांइ ऐं पंहिंजी हिफ़ाज़त कजांइ, शादी वारे ॾींहुं ख़ासि ख़्यालु कजांइ। त हाणे बादशाह परेशान थी वियो ऐं फ़क़ीर खे इल्तिजा करणु लॻो ऐं चवणु लॻो त छा तव्हां चओ पिया, मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई, मूंखे हक़ीक़त करे ॿुधायो। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त अॼु राति जो सुम्हजांइ, तोखे ख़्वाब में सॼी हक़ीक़त ख़बर पइजी वेंदी। त हिते बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त भले ठीकु आहे। हाणे फ़क़ीर त उतां रवानो थी हलियो वियो। हाणे ख़ैरनि जो बादशाह खे
उन रात जो इंतज़ार करण लॻो बादशाह त राति थिए त आउं सुम्हां ऐं ख्वाबु ॾिसां त फ़क़ीर जेका ॻाल्हि कई आहे छा उहा हक़ीक़त आहे, छा मसइलो आहे। त हाणे खैरनि जो जॾहिं अची राति थी त बादशाह वञी सुतो। हाणे बादशाह जॾहिं वञी सुतो, बादशाह खे निंड अची वई ऐं खैरनि जो जॾहिं सुबुह थियो त बादशाह निंड मां उथियो ऐं बादशाह खे अची ख़ौफ़ थियो ऐं चवणु लॻो त ईअं नथो थी सघे, मुंहिंजी ख़ुशियुनि ते पाणी नथो फिरी सघे ऐं मुंहिंजो शहज़ादो ईअं न थींदो। बादशाह खे अची ख़ौफ़ थियो, डपु थियो, बादशाह मायूस थी वियो, ग़मगीन थी वियो, परेशान रहणु लॻो। त हाणे बादशाह पंहिंजी बादशाही में पंहिंजी दरबार में वेठो हुजे मायूस गुमसुम। त हाणे हिते वज़ीर आयो, बादशाह खे चवणु लॻो त ॾे ख़बर बादशाह सलामत, तूं परेशान लॻो पियो आहीं, मायूस लॻो पियो आहीं, तोखे छा थियो आहे, ख़ैर त आहे तोसां? अगरि का ॻाल्हि हुजे त मूंखे ॿुधा, को मसइलो हुजे त मूंखे ॿुधा। त हिते बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त ॻाल्हि न पुछ, फ़क़ीर आयो उन मूंसां इहा ॻाल्हि कई ऐं राति जो जॾहिं मूं ख्वाबु ॾिठो ऐं ख्वाब में जेके मूं शयूं ॾिठियूं उन जे करे आउं मायूस आहियां। त हिते वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त छा तो ख्वाब में ॾिठो ऐं मूंखे ॿुधा, छा मसइलो आहे, त मूंखे बि कुझु ख़बर त पवे। त बादशाह चवणु लॻो त ख्वाब मूं इहो ॾिठो त जॾहिं शादी थींदी मुंहिंजे पुटु शहज़ादे जी ऐं हू तयारु थींदो, जुती पाईंदो त उन में हिकु नांग वेठल हूंदो जेको मुंहिंजे पुट खे खाईंदो। हिकिड़ो वाक़ियो त इहो आहे ऐं ॿियो वाक़ियो इहो आहे त जे अगरि उन नांग खां मुंहिंजो पुटु शहज़ादो बची वियो त जीअं हिन महल मञा बारात खणी पाण हलंदासीं, उन गेट मञा पंहिंजो मटा थींदो त उन गेट जो दरवाज़ो शहज़ादे ते किरंदो। ॿियो वाक़ियो इहो आहे ऐं टियों वाक़ियो इहो आहे जो शादी करे उन शहज़ादीअ सां उन बादशाह वटां थी ऐं वापसी वरंदासीं त हिकु गस ते तमामु वॾो वणु किरंदो, उहो बि शहज़ादे ते। टियों वाक़ियो इहो आहे ऐं चोथों वाक़ियो इहो आहे त अॻियां हिकिड़ो शींहुं ईंदो झंग मञा, जितां पंहिंजो रस्तो आहे, पंहिंजो गुज़र थींदो, उहो शींहुं मुंहिंजे शहज़ादे खे खणी वेंदो। हाणे मुंहिंजे ख्वाब में इहे 4 वाक़िया मुंहिंजे शहज़ादे जे लाइ आया आहिनि। हाणे तूं ॿुधा त आउं छा करियां, कीअं करियां? फ़क़ीर जेका ॻाल्हि चई हो सो अहिड़ो मूंखे ख्वाबु आयो आहे, हाणे आउं परेशान आहियां। त हिते वज़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त पाण ईअं थियणु न ॾींदासीं, शादी वारे ॾींहुं पाण ख़ासि ख़्यालु रखंदासीं, तूं परेशान न थी, ग़मगीन न थी। शादी वारे ॾींहुं पंहिंजो नज़र हर शइ शहज़ादे ते हूंदी, पाण ईअं करणु न ॾींदासीं। हाणे वज़ीर कुझु मिड़ी मुतमिन कयो उन बादशाह खे। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त चलो ठीकु आहे, पाण कोशिशि कंदासीं ईअं न थिए। त हाणे पोइ बि बादशाह ग़मगीन हुजे, चोथों ॾींहुं अची थियो, बादशाह परेशान हुजे, संदसि पुटु शहज़ादो आयो बादशाह वटि ऐं बादशाह खे चवणु लॻो त बाबा साईं तव्हां परेशान लॻा पिया आहियो, ख़ैर आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे, का तकलीफ़ हुजे, का परेशानी हुजे त मूंखे ॿुधा। त हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त हिकिड़ी ॻाल्हि आहे तव्हां सां आउं करियां थो पुटु। त शहज़ादो चवणु लॻो त बाबा मूंखे ॿुधायो। त हाणे हिते बादशाह इहा सॼी हक़ीक़त करे संदसि पुट जी उन शहज़ादे खे ॿुधाई। त हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे त तूं परेशान न थी, ग़मगीन न थी, जे अगरि तूं चवीं त इहा शादी पाण ख़तमु था करियूं ऐं शादी नथा करियूं, शादी पोइ आउं नथो करियां, तूं परेशान न थी। त बादशाह चवणु लॻो त न, तुंहिंजी ख़ुशी आउं ख़तमु थियणु न ॾींदुसि, तुंहिंजी शादी त आउं ज़रूरु कराईंदुसि, मुंहिंजी बि ख़ुशी आहे, तुंहिंजी बि ख़ुशी आहे, बाक़ी जेको थींदो उनखे ॾिठो वेंदो, पाण पंहिंजो बंदोबस्तु फुल कंदासीं, ईअं करणु न ॾींदासीं। त शहज़ादो चवणु लॻो त बाबा जेका तुंहिंजी मर्ज़ी। त नेठि शादी वारो ॾींहुं आयो त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे ऐं सिपाही घुराया। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हाणे शहज़ादो मुंहिंजो तयारु थिए पियो, उन जा जूता खणी तूं पाण वटि मथे रखिजांइ ऐं ज़मीन ते न रखिजांइ। त वज़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे शहज़ादो तयारु पियो थिए, वज़ीर उहे जूता खणी हथ में झले बीठो। तयारु थी जॾहिं शहज़ादे जूता पाता, जूता पाइण खां पोइ थोरी देरि खां पोइ उते नांग वाक़ई आयो पिए। त शहज़ादो नेठि डोड़ी डोड़ी पंहिंजे पीउ बादशाह वटि आयो ऐं चवणु लॻो त जेको ख्वाबु तो ॾिठो उहो हक़ीक़त आहे, नांग वाक़ई मूं ॾिठो। त हिते बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे त तोखे नांग कुझु कयो त न? त शहज़ादो चवणु लॻो त न। त हाणे हिते उन सिपाहियुनि वग़ैरह उहो नांग मारे छॾियो। हाणे जॾहिं ॿाहिरि निकिरण वारा हुआ त सिपाहियुनि छा कयो जो उहो गेट ई पाड़ां पटे छॾियो।
चवण लॻा त हाणे नांग अची वियो आहे मथां सची, हाणे गेट बि किरे। त हिननि गेट अॻ में पटराए छॾियो ऐं पोइ उहो शहज़ादो सुकून सां बादशाह सभु बारात खणी उतां मटे आ। उतां बि कुझु न थियो। हाणे ॿिनि वाक्यनि मंझां उहो शहज़ादो बची वियो। हाणे नेठि अॻियां आया पिए, सिधो अची बादशाह वटि पुॻा ऐं उतां खैरनि जो शादी थी। उन शहज़ादी सां शादी करे ऐं बादशाह ऐं शहज़ादो सभई उतां मोकिलाए शहज़ादी खे हिननि वरितो। 2 गाॾियूं हिननि कयूं। उन मंझि शहज़ादो शहज़ादी सभु वेठा हुजनि, कुझु ॿिया मिट माइट वग़ैरह उहे बि वेठा हुजनि। त हिते बादशाह चवणु लॻो उन सिपाहियुनि खे त इन रस्ते तां पाण हलूं पिया, फ़िलहाणु हिकिड़ो वॾो वणु आहे जंहिं मंझां ख़तरो आहे, इन वण खे अॻ में किराए छॾियो। त नेठि सिपाहियुनि उहो वॾो वणु अॻ में किराए छॾियो। ऐं हाणे बादशाह चवणु लॻो उन सिपाही खे, जेके सिपाही सभु हुआ, चवणु लॻो त हाणे पंहिंजो गुज़र उन जंग जे रस्ते सां थींदो। 3 शामतूं त पाण टारे छॾियूं आहिनि, बाक़ी 4थी शामत आहे। जेके बि मुंहिंजा सिपाही आहिनि सभु उन जंग जे रस्ते ते मौजूदु हुजनि। उतां गुज़र थींदो, मथां शींहुं अची वञे, जेको ख्वाब में मूं ॾिठो हो। त हाणे नेठि खैरनि जो हाणे अचनि पिया सभु सिपाही वग़ैरह विख विख ते बीठा हुजनि। पर नेठि उतां मटणु थियो, उन्हनि जो गुज़र थियो त कुदरत सां ख़बर ई न पई। एतिरे टाइम में उन जंग मंझां हिकिड़ो शींहुं तमामु वॾो अची पुॻो ऐं झड़प ॾेई उन शहज़ादे खे उन गाॾी मंझां, उन सवारी मंझां जेका घोड़े सवारी हुई, शहज़ादे खे वात में हणी, चक में हणी ऐं खणी ऐं यकदमि ग़ाइबु थी वियो। बादशाह ऐं वज़ीर जॾहिं ॾिठो ऐं चवणु लॻा त हीउ छा थी वियो, शहज़ादे खे शींहुं खणी वियो। हाणे हिते हुते ॾिसणु लॻा, उन जंग में ॻोल्हणु लॻा। शहज़ादी बि परेशान थी वई, चवणु लॻी त मुंहिंजो मुड़ुसु शींहुं खणी वियो। हाणे शींहुं जो नातो न पतो, कुझु बि न थियो। त हाणे वीचारा नेठि मायूस थी विया, बादशाह बि मायूस थी वियो, शहज़ादी बि मायूस थी वई, वज़ीर सभु मायूस थी विया वीचारा। हेॾां होॾां ॻोल्हणु लॻा पर शहज़ादे जो को पतो न पियो। त कुदरत सां उन जंग में हिकिड़ो नांग, हिकिड़ी नांगिण ॿई वेठा हुजनि। हाणे नांग चवणु लॻो नांगिण खे त ॾिठई, बादशाह केॾी ख़ुशी कई ऐं हुनखे पुटु बि हिकिड़ो शहज़ादो ऐं उन सां ईअं थी वियो। हुनजे शहज़ादे खे हुनजे अखियुनि जे अॻियां ई शींहुं खणी वियो। हुन जूं ख़ुशियूं मातम में थी वियूं ऐं जंहिं शहज़ादी सां शादी थी उहा वीचारी मासूम, उहा बि दरबदर थी वई ऐं रोए पई। त नांगिण चवणु लॻी त बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सची आहे, मूंखे त हिननि ते रहम पियो अचे। हाणे जेको थियो सो थियो, नसीब खे केरु थो टारे सघे, जेको थियणो हो सो थी वियो। त हाणे होॾां उहा शहज़ादी ऐं बादशाह ऐं वज़ीर पंहिंजी घोड़े सवारियुनि ते चढ़ी ऐं आहिस्ते आहिस्ते थिया रवाना। त एतिरे टाइम में उहो नांग पंहिंजी ज़ाल नांगिण खे चवणु लॻो त हिकिड़ी ॻाल्हि तोखे चवां, जे अगरि तूं नाराज़ न थी। त नांगिण चवणु लॻी उन नांग खे त बिल्कुलु मूंखे ॿुधा। त नांग चवणु लॻो त तूं मूंखे इजाज़त ॾीं त 5-10 ॾींहंनि जे लाइ ऐं उन शहज़ादे जो रूप करीं ऐं होॾां वञा, बादशाह वटि रहां ऐं हुननि जूं ख़ुशियूं वरी अचनि। त नांगिण चवणु लॻी त 5-10 ॾींहंनि जे लाइ तूं वेंदे ऐं हुन इंसाननि जी एॾी प्यार ऐं मोहबत आहे, हुन इंसाननि जो अहिड़ो प्यार ऐं मोहबत आहे जो तूं जेको वेही रहंदे ऐं तूं होॾां वरी वहंदे बि कोन। त शहज़ादो चवणु लॻो त न, तूं मूं ते भरोसो कर, तूं मूं ते यकीन कर, ऐं तोॾां 5-10 ॾींहंनि में, 15 ॾींहंनि में तोॾां मोटी ईंदसि। तूं मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन ऐं भरोसो कर। ऐं होॾां ॾिस केॾा वीचारा मायूस आहिनि, उदास आहिनि, परेशान आहिनि, तूं कुझु सोच। त हिते नांगिण चवणु लॻी उन नांग खे त भले ठीकु आहे, तूं शहज़ादो थी, शहज़ादे जो रूप करे तूं भले हलियो वञु ऐं यादि कजां, वरी वापसी वरी अचिजां। त नांग चवणु लॻो त बिल्कुलु। हाणे नांग उन शहज़ादे जो रूप कयो, शहज़ादो थी वियो ऐं यकदमि उन जंग मंझां निकितो ऐं डोड़ंदो सिधो आयो उन बादशाह वटि। हू अञा रस्ते मंझि हुआ विया पिए। त हाणे जॾहिं बादशाह पंहिंजे पुटु शहज़ादे खे ॾिठो त ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त शींहं खां तूं पंहिंजी जान बचाए भॼी आएं। त शहज़ादो चवणु लॻो, उहो नांग शहज़ादो हो, त उहो चवणु लॻो त हा बिल्कुलु, उन शींहं खां पंहिंजी जान बचाए ऐं भॼी आयसि। ऐं जॾहिं शहज़ादी बि ॾिठो त उहा बि ॾाढी ख़ुशि थी। त हाणे नेठि हुननि खे इहा ख़बर न हुई त को हीउ नांग शहज़ादो आहे, त हिननि जो को असली शहज़ादो न आहे। हाणे उहो शहज़ादो उन शहज़ादी सां गॾु वेठो उन सवारी में। हाणे अचनि पिया, सिधो पंहिंजे महल में पुॻा। त नेठि कुझु टाइम गुज़रियो, कुझु वक़्तु गुज़रियो। बादशाह तमामु नेक दिलि माण्हू हुओ, माण्हुनि में ख़ैरु ख़ैरातूं कंदो हुओ, ॾींदो हुओ। त हाणे शहज़ादी जो उन बादशाह जो
बादशाह जे राज जो सभिनी माण्हुनि जो प्यार ऐं मुहबत उन नांग शहज़ादे खे जाम मिलियो। नांग शहज़ादो उते रहणु लॻो, पर 5 ॾींहं 10 ॾींहं नांगिणी खे चई आयो हो त आउं वापसी ईंदसि, पर नांग शहज़ादो उहो वापसी न वियो। तक़रीबन अची महीनू 2-3 थी विया, पर उहो नांग शहज़ादो वापसी न वियो। त हिकु ॾींहुं दासी चवणु लॻी शहज़ादी खे त मूंखे लॻे थो त हीउ शहज़ादो उहो शहज़ादो न आहे। तूं सोच, जेकर उहो शहज़ादो हुजे हा त शींहं खां बची कीअं वापसी वरी आयो। मूंखे लॻे थो त हीउ को ॿियो आहे, उहो शहज़ादो पाण वारो कोन्हे। त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु मूंखे बि ईअं महसूसु थिए थो। जेका उन नांग शहज़ादे जी जेका ज़ाल हुई, चवणु लॻी त मूंखे बि ईअं लॻे थो, थी सघे थो विचाई को ॿियो हुजे ऐं उहो शींहं तमामु वॾो हो। उन मञा पंहिंजी जान बचाए उहो शहज़ादो कीअं वरी आयो। थी सघे थो हीउ मथां ॿियो को हुजे। त दासी चवणु लॻी त तूं कोशिशि कर इन शहज़ादे खां पुछा करण जी त हीउ केरु आहे। त उहा शहज़ादी दासी खे चवणु लॻी त भले ठीकु आहे, ऐं कोशिशि कंदसि पंहिंजे हिसाब सां पुछा करण जी, पोइ ॾिसां थी त हीउ छा थो चए। त नेठि हिकु चकर उहो नांग शहज़ादो उन कमरे में आयो त शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त तूं सच सच ॿुधा, तूं केरु आहीं। तूं शहज़ादो मूंखे मुंहिंजो मुड़ुसु नथो लॻी जंहिं मूंसां शादी कई हुई। तूं ॿियो केरु आहीं, तूं मूंखे पंहिंजी असलियत ॿुधा, मूंखे हक़ीक़त ॿुधा। त हाणे त नांग शहज़ादो चवणु लॻो त तुंहिंजो इन में छा वञे, तूं माठि करे वेह, तुंहिंजो इन में को बि कमु न आहे। त नेठि शहज़ादी खे उन नांग शहज़ादे माठि कराए छॾियो। हाणे ॾींहं गुज़रंदा रहिया, वक़्तु गुज़रंदा रहिया, नेठि अची हिते साल 2 थिया। हाणे ख़ैरनि जो उहा शहज़ादी पेट साण थी, उमेदगारी सां थी। वक़्त जे हिसाब सां नेठि उन शहज़ादी खे हिकु पुटु ॼाओ, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हो। त नेठि शहज़ादी जे दिलि में इहा ई ॻाल्हि हली पई त शहज़ादे खां पुछा करियां त आहे केरु, हीउ मुंहिंजो मुड़ुसु मूंखे नथो लॻे। हाणे शहज़ादी आई उन नांग शहज़ादे वटि ऐं चवणु लॻी त सच सच ॿुधा, तूं केरु आहीं। त नांग शहज़ादो चवणु लॻो त छॾ इन ॻाल्हि खे, जे असलियत मूंखां पुछा कंदे त मूंखे हमेशह जे लाइ तूं विञाई वेही रहंदे। त शहज़ादी ज़िद करणु लॻी, चवणु लॻी त पंहिंजी असलियत मूंखे ॿुधा। शहज़ादो इनकार करणु लॻो, शहज़ादी ज़िद करणु लॻी। त नेठि शहज़ादे चयो, जेको नांग शहज़ादो चवणु लॻो त तूं हल मूंसां गॾु, तोखे आउं मुंहिंजी हक़ीक़त ॿुधायां थो। त नेठि उहो नांग शहज़ादो उन शहज़ादी संदसि ज़ाल खे वरितो, सिधो आयो हिकु झंग में ऐं चवणु लॻो त तोखे मुंहिंजी हक़ीक़त ॾिसणी आहे न, त ॾिस। त यकदमि उहो शहज़ादो नांग थी वियो। त जॾहिं शहज़ादी ॾिठो ऐं हैरान थी वई, चवणु लॻी त तूं छा नांग आहीं। त हिते नांग चवणु लॻो त बिल्कुलु आउं हिकु नांग आहियां। ऐं पोइ नांग सॼी हक़ीक़त करे, सॼी ॻाल्हि करे उन शहज़ादी खे ॿुधाई त हीउ मसइलो हीउ हो, तंहिंजे करे मूं तुंहिंजे मुड़ुसु शहज़ादे जो रूप कयो, अव्हां खे ख़ुशि करण जे लाइ तो ज़िद कयो, हाणे आउं वञा थो हलियो। त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त हाणे मूंखे असलियत जी ख़बर पइजी वई आहे, मूंखे हर शइ जी ख़बर पइजी वई आहे। हाणे तूं न वञ, तूं असां वटि ई रह। त हिते उहो नांग शहज़ादो चवणु लॻो त न, हाणे आउं हलियो थो वञा, मुंहिंजी ज़ाल नांगिण मुंहिंजो इंतज़ारु कंदी हूंदी। हाणे आउं अव्हां वटि नथो रही सघां। अवी तमामु नेक दिलि आहियो, सुठा माण्हू आहियो, तोखे तुंहिंजो पुटु मिली वियो आहे। हाणे तुंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़री वेंदी, मूंखे ॾे इजाज़त, आउं हलियो थो वञा। त नेठि शहज़ादी ॾिनी उन नांग शहज़ादे खे इजाज़त, ऐं नांग शहज़ादो हमेशह जे लाइ उतां हलियो वियो। ऐं पोइ उहा शहज़ादी सिधो आई बादशाह वटि महल में, ऐं तमामु मायूस ऐं उदास हुजे। त बादशाह आयो ऐं चवणु लॻो उन खे, शहज़ादी खे, त तूं मायूस लॻी पई ऐं उदास लॻी पई ऐं ख़ैरु आहे। त हुते शहज़ादी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई उन बादशाह खे। त बादशाह चवणु लॻो त अड़े हीउ छा थी वियो, मुंहिंजो शहज़ादो न हो, हू त हिकु नांग शहज़ादो हो। त शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु हू पंहिंजी ख़ुशियुनि जे करे आयो हो, पाण खे कुझु ॾींहंनि जे लाइ, कुझु सालनि जे लाइ पाण खे ख़ुशियूं ॾिनी, ऐं मूं ज़िद कयो उनजी असलियत, उनजी हक़ीक़त जे बारे में पुछा करण जे लाइ। हुन त पंहिंजी असलियत ऐं पंहिंजी हक़ीक़त ॿुधाए, पर हू हमेशह जे लाइ हाणे वियो हलियो आहे ऐं पाण खे ॾेई वियो आहे ही उनजी निशानी। हाणे पंहिंजो वारिस इहो ई आहे, पाण हिन खे निपाए वॾो कंदासीं। ऐं पंहिंजो शहज़ादो जेको मुंहिंजो मुड़ुसु आहे, तुंहिंजो जेको पुटु आहे, तुंहिंजो रतु, उहो बि पाण वटि आहे कोन, पाण खां हमेशह जे लाइ वियो हलियो आहे। ऐं रहियल ही नांग शहज़ादो, इहो बि वियो हलियो, बाक़ी ही निशानी पाण वटि आहे। त बादशाह चवणु लॻो त हाणे रब साईं मूंखां मुंहिंजो पुटु खसियो, शहज़ादो खसियो,
ऐं उन एवज़ ही नंढिड़ो पाण खे नंढो शहज़ादो मिलियो आहे। हाणे पाण सार संभाल इन जी कंदासीं ऐं इन खे वॾो कंदासीं ऐं पोइ मुंहिंजी बादशाही ही संभालींदो। त नेठि उहा शहज़ादी उन पंहिंजे पुट खे निपाइण लॻी, बादशाह बि उन खे निपाइण लॻो। ऐं नेठि वक़्तु गुज़रियो, ॾींहं गुज़रिया, उहो नंढो शहज़ादो अॼु न सुभाणे नेठि अची वॾो थियो ऐं बादशाह बि तमामु पीरसन थी वियो। हाणे उन शहज़ादे जो पुटु शहज़ादो उन नांग शहज़ादे जो उहो नेठि अची वॾो थियो। पोइ पीरसन बादशाह उनखे बादशाही ॾेई छॾी ऐं पोइ सुठे नमूने सां बादशाही हलाइणु लॻो ऐं पोइ पंहिंजे ज़िंदगी में हसी ख़ुशी सां रहणु लॻा। दोस्तो, ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।